नवंदुर मां ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ नवंदुर भरिसां ॻोठु बांजी खान गोपांग में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल महमद हसन गोपांग जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। उन सिलसिले में वारसन एहतजाज कंदे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। यादि रहे त 25 अक्टूबर ते नवंदुर लॻे ॻोठु बांजी खान गोपांग जे रहवासी नौजवान महमद हसन गोपांग जे कातिलनि खे नवंदुर पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। उन हवाले सां मक़तूल जी माउ नूरा खातून, भेण आसमा खातून, ज़ाल नौरी खातून ऐं भाउ इरशाद अली गोपांग मीडिया ऑफिस नवंदुर पहुची एहतजाज कयो। उन मौक़े ते साफ़ नाडो दाहींदे हुननि चयो त 15 अक्टूबर ते जवाबदार ज़मीर गोपांग, गुलाम शबीर गोपांग ऐं ॿिया 3 जवाबदार असांजे घर में दाख़िल थिया ऐं जदीद हथियारनि सां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में असांजे नौजवान महमद हसन गोपांग मौक़े ते ई क़तल थी वियो। नवंदुर पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। असांजी ज़िंदगियुनि खे बि ख़तरो आहे। जवाबदार मौतमारो धमकियूं था ॾियनि। असांखे मुखालफ़ुनि खां तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ज़मीर गोपांग सारे हम घुमंदो तो वदे धमकियूं तो ॾेना भी असां इन्हनि खे मारींदासीं ना भी असां न इंसाफ़ कयो वञे। एसएसपी लाड़काना खे अपील थो कयां, डीआईजी लाड़काना खे, आर्मी चीफ खे अपील थो कयां, इंसाफ़ कयो वञे। असां सां पुट खे क़त्ल कयो अथऊं, पुलिस को अमल न कयो आहे, गिरफ़्तार कोई न थियो आहे। उहा वतन मूंखे धमकियूं था ॾियनि, तुंहिंजे ॿिए पुट खे मारींदासीं, कोई अमल न थियो आहे। एसपी खे ऐं डीएसपी हिन खे लाड़काने वारे खे मां अपील थी कयां, मां ॿुढड़ी आहियां, रनज़ाल आहियां, या अदालत थिए, इंसाफ़ थिए। अता 25 तारीख़ असांजो भाउ क़तल थियो आहे। हिन महिल ताईं को असांजो इंसाफ़ न थियो आहे। हुन महिल ताईं गिरफ़्तार कोई न थियो आहे। सभु जवाबदार घुमंदा था वतन। हिन महिल ताईं हथियार खयूं फिरंदा था वतन। हिन महिल ताईं कोई इंसाफ़ असां सां न थियो आहे। असां सां इंसाफ़ खपे। असांखे मुंहिंजो भाउ क़तल थियो आहे। 25 तारीख़ असांजो भाउ क़तल थियो आहे।